नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सोभودीरो मां ख़बर ॾींदा हलूं त सोभودीरो लॻ ॻोठ मोहम्मद मुराद ॼामड़ो जे रहवासिन مسمات बेगम ज़ाल सुल्तान ॼामड़ो बादशाह ज़ादी धी मरहूम ॼामड़ो रियाज़ अली ॼामड़ो प्रेस क्लब में पहुची एहतजाज कंदे مسمات बेगम ॼामड़ो दाहींदे चयो त मां पोरियो करे ढोर ढगा खपाए 6 साल अॻु पंहिंजे भाउ फ़कीर मोहम्मद ऐं अमर सुहिणी ख़ातून वटि 6 लख रुपया अमानती रखिया हुआ। मां पंहिंजे बचनि जो अजो जॻह ठाराईंदुसि। जॾहिं मुंहिंजो पुटु एजाज़ अली ऐं भाउ फ़कीर मोहम्मद खां पैसनि जी घुर कई त हिन रक़म हड़प करण जे लाइ उल्टो मुंहिंजे पुटु एजाज़ अहमद ते सोभوديرو पुलिस खे रिश्वत ॾेई ज़ना जी कोशिश जो कूड़ो इल्ज़ाम हणी सोभوديرو थाणे ते केस दाख़िल कराए, जेको बेगुनाह 1 साल खां जेल में बंद आहे। असां मिस्कीन केतिरा ई दफ़ा फ़कीर मोहम्मद ॾे क़ुर पाक खणी विया आहियूं, पर असां सां फ़ैसिलो करणु नथो चाहे। हर हिसाब भरण लाइ तयारु आहियूं। गुज़िरे ॾींहुं पंहिंजी रक़म जी घुर कई त हिन मुंहिंजे ॿिए पुटु रियाज़ अली मथां फायरिंग कई। असां रड़ियूं कयूं त हिन मूंखे धक हणी मथो फाड़े बादशाह ज़ादी खे गीले हुन जा कपिड़ा लीर करे छॾियानि। असां सोभوديرو थाणे ते NC दाख़िल कराई, पर सोभوديرو पुलिस रिश्वत मिलण सबबि जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल नथी करे ऐं गिरफ्तार भी नथी करे मुतासिरनि वसवारनि खां इंसाफ जी अपील कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।